हिकु ॿी अहम ख़बर हैदराबाद का हैदराबाद पुलिस ब्यूटी पार्लर ते कम कंदड़ नारी इकरा मशहूरी के क़त्ल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करे वरतो आहे। अवांखे ॿुधायो त पुलिस जवाबदार गयोर कल्यार के वारदात में इस्तेमाल कयल खंजर समेत गिरफ्तार कयो आहे। पुलिस चयो आहे त जवाबदार खां वधीक जांच कई पई वञे। अवांखे अहम ख़बर हैदराबाद का त पुलिस ब्यूटी पार्लर ते कम कंदड़ नारी इकरा मशहूरी के क़त्ल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस चयो आहे त जवाबदार खां वधीक जांच कई पई वञे। अवांखे ॿुधायूं त पुलिस पारां क़त्ल केस में घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस ब्यूटी पार्लर ते कम कंदड़ नारी इकरा मशहूरी के क़त्ल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करे वरतो आहे। जवाबदार गयोर कल्यार के वारदात में इस्तेमाल कयल खंजर समेत गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त जवाबदार खां वधीक जांच कई पई वञे। पुलिस ब्यूटी पार्लर ते कम कंदड़ नारी इकरा मशहूरी के क़त्ल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करण जी दावा कई आहे। हैदराबाद पुलिस ब्यूटी पार्लर ते कम कंदड़ नारी इकरा मशहूरी के क़त्ल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करे वरतो आहे। अवांखे अपडेट कयूं त जवाबदार गयोर कल्यार के वारदात में इस्तेमाल कयल खंजर समेत गिरफ्तार कयो वियो आहे। पुलिस चयो आहे त जवाबदार खां वधीक जांच कई पई वञे।